मिटल गाॾीअ खां गा घणो थींदो थो वञे हाणे कुझु सोचणो पवंदो डिॼी छो थो चाचा तूं रुगो हुकुम कंदो वञ मिटल टिञा कोन थो पर छोरी असांजी न आहे न की असांजी थींदी नवाब खान रिप चाचा पोइ नवाब खान असांखे छा कंदो छा कंदो अरे ॾाढा सदाई ॾाढ कंदा आहिनि जे ॿा मोटी वई न त पोइ असांजी इज़त धूड़ में मिली वेंदी बाह त चाचा साईं हाणे मुए मारे खां सवा कोन ॾींदासीं असांजे वॾे जो नंग आहे बाह खां वठी वापसि कोन कंदासीं तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झी कोन थो मिटल सभु रोज़ोरा तॾहिं हलंदियूं जॾहिं इहा छोरी पंहिंजी थिए चाचा छोरी आख़िर चाहे छा थी छा ॿुधायांव ॿुधाईंदे बि मूंखे ॿुधण थो अचे चए थी त मुंहिंजे पीउ जॾो आई मुंहिंजे वस में हुजे त तव्हां ॿिन्ही खे बसि टणी ख़तमु करे छॾिया तव्हां त मूंखे सलाह ॾिनी न हिन शादीअ जी हाणे मूंखे ख़बर छा सोचियो आहे रातो राति छोरीअ खणंदुमि अहिड़े हंधि वञी रहंदुमि हिते पाण हुते पातरदा सिधी थी वेंदी ऐं हिते रहमान ऐं नवाब खान सां मुंहुं केरु ॾींदो हिते माण्हू कोन खणंदा चाचा सोबत चाचा सोबत अजी वञण जी का बि ज़रूरत न आहे मुड़ुस्ती मुक़ाबिलो कंदासीं जेको थियो ॾिठो वेंदो हा चाचा नज़ीर सही थो चए हा चाचा साईं तव्हां वञी पंहिंजे घर आराम कयो असां ऐं खेरू उता खे पाणे संभालंदो आमी बेफ़िक्र रहो ठीकु आहे नज़ीर जेका तव्हांजी मर्ज़ी आउं वञी थो छोरीअ खे मिठा मिठा मंत्र पढ़ां मन अची वञे धागे फीणे में हाँ सालू मतलब तो एॾां कुछ कोन्हे न ठीक है ख्याल रखिजे अदा शेर इन तर में भी लाल खान वारनि जी का कुणक ई कोन्हे गुलबार आहिनि ॻोठ खां ॿाहिरि लिकी कोन सघंदा काॾे वेंदा हलो त रस्ते जे हुन तरफ़ फसल वारे पासे था ॾिसूं शेर ॻोठ में न आहिनि त पोइ वेंदा केॾांहुं ॻोल्हे मारपन अचो हलो अॻिते वधो हलो गुलबार ईअं सम्झ त मीर मोहम्मद मिली वियो हल त लाल खान वारनि जो पीछो कयूं शेर का गाॾी हथ कयूं त जल्दी लाल खान वारनि ताईं पहुची ईंदासीं तोखे ख़बर ई न आहे गुलज़ार ही रस्तो ॿिनि महिननि खां पोइ ख़तमु आहे हिते ई कंहिं फसल में मीर मोहम्मद खे हिननि लिकायो आहे गुलज़ार तूं वञ सालू वारी जाइ ते बि हा शेर तूं खुटको ई न कर असां हेॾां था हलूं हल गुलबार शाहू मां परेशान इन जे करे जो नवाब खान जा माण्हू हर जगह ते असांखे ॻोल्हे रहिया आहिनि त पोइ अॼु राति हिनखे खणी कंहिं ॿी जॻह ते था क़ैद कयूं अदा वॾा इहो ॿुधाए त तूं हिन चिराण खे खयो छा जे लाइ कहिड़ो फ़ाइदो आहे शाहू तोखे त ख़बर आहे न ही नवाब खान जी ज़ाल जो भाउ आहे मां सुघड़ जो नंबर हथ कयो आहे उन सां रुगो ॻाल्हायां मीर मोहम्मद सुघड़ जो भाउ आहे ऐं मीर मोहम्मद खे आज़ाद करण लाइ सुघड़ पाण अची मुंहिंजी ॼार में फासंदी ऐं पोइ सॼी उमिरि फाथल हूंदी ऐं नवाब खान खे ख़बर ई कान पवंदी हाई शाबाश थक वाह जो हयो अथई जेकॾहिं नवाब खान जी मिल्कियत असांजे हथ लॻी वई न त बिना झेड़े जे नवाब खान जी मिल्कियत जा मालिक बणिजी वेंदासीं अरे ओए लालड़ियो छाजी सुसपुस था कयो यार हां मूंखे वञण ॾियो अरे ने तो वरी ॻाल्हाए अचाए हाणे चंपा गुड लालड़ियो मूंखे चंबा न ॿुध घणा पैसा ॾियांव 5 रुपया खनि आहिनि मूं वटि ॿियो ख़बर छा आहे अधु लख जो पूरे अधु लख जो गॾु गाॾो अथव मुंहिंजो पंहिंजो गॾु गाॾो थो ॾियां न हुन ते चढ़ी घुमजां न मोटरसाइकिल तुंहिंजो वज़न खणी खणी चिॿी थी वई आहे मां त हाणे हिन वागू जे पुट खे थो खणी भागू जा पुट बीह ठोकियां तो कुंता क आस्ते ॻाल्हा न तूं पाड़े जो पुट न परे खां ॻाल्हाए न
मुके पादर जो दाणो वडा के शक्ति की ना हो तो के ना भाऊ हुनन क्या मा तू भलो माने अदा शेर छा सलाह थई रखौन सिधियूं त लई पई हो बिलुड़ सालू तकड़ ना आहे करणी मीर मोहम्मद वो ते गड थन काबिज थियणो आहे बस मथाली पहुचणो आहे। अचो खबरदार मीर मोहम्मद काले हो मीर मोहम्मद भजियो शेर 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 मुर्सन के मारियो न अज मल जो मुकाबलो थींदो। हाँ मुंहिंजा पुट रेसलिंग रेसलिंग वठ वठाला है जणी थई। अरे रे बालन जा बार अकेलो चाहे तो पी मूंखे ते मां कुकड़ के ताणिया छडा हाणे कुकुड़ चाह पे तो मवाली थी नो वरी चलो होटल ते वठी हलो पुट पिए पुट। वाह वाह अरे तुझा पुट कुकड़न के भी चाहियो था प्यार ने साबा खुशानी ए तू एक वठ अचे वाह नाना मेरा बाबा तू तो सच बच में पैसा खणी आए चजा शर्ती हुजन त नाने मेहराब जेड़ा नाना मेरा बा तुंहिंजो लख रुपयो तर में रखंदासीं ही कुकुड़ विठ जो पुटा विठ जो ऐं जे ओली सोली लत लगी वयसि न ऐं हार जी वञे वो किरकिर न कजांइ। ओ मेहराब मुआ इंशाअल्लाह ये जो लख रुपया दिनो थई न इन में 2 लाख रुपया मुंजा पुट करे ईंदई। साबा हाणे तू जो मोह ॾिठो से रूह के फरहतड़ी आई हाणे मां हला थो उते से बेचारी अकेली घर में हूंदी। हल माशाअल्लाह अल्लाह जे हवाले रब धनी जे हवाले कदम ते जोर रख बाबा। कुकुड़ बि चए थो हलो 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 अमा लख रुपयो इहो अथई 2 लाख रुपया मथां कमाईंदासीं बाक़ी नाने मेरा वके हिन कुकड़ जा आंड्रा जी बुकियूं नसीब थींदियूं। अदा शेर ओ त वाह जो मज़ो थी वेंदो असां वारो पहलवान एॾा ॾिसो त कहिड़ो थाला आहिनि। शाहू ॾिस त शाहू केतिरो हिन जा हॾा फने शाहू तयार थी ख़बर पइजी वञे चाहे फ्राए फ्राए हण जास असां कबूला वेहो 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 थी वञे मुक़ाबलो वेहो वेहो हलो बा वेहो हलिया गुलबार कान हलिया हलो होशियारी कजाए शाहू हथ पैजी है मिली जा शाहू आओ गुल बहार उठ जा गुस्त खातर नहीं शाहू जाठो देखा शाहू होशियारी कर किस तरह खराया थमाए जाठो देखा पैर देखा होशियारी शाहू हट तमाशे की पंजे फाके रिलिया में बैठी से हथ पैर माटी से तो झाड़ू हणंदो ई त मां पहिरें जोड़े जो मल पहलवान आहियां मां जो कम कयूं वारे कल पार बड़ो मल तेरे जोड़ जो करायो थी सालू खण पंजे भा के रिलिया में वेड़े तरस तरस रिलिया में छा जो मल थिंदिया पोई ए त पहिरी मारी थई पोई मल में ट्रैक्टर कराए न के खण जाए हरू बरू गरीब जा हड गुड फंजराई थी बाबा तू पाण वारे के माल सिकंदे उत उत हां दिस जा उत छाऊ हां हां गुल बहार कढे उठन जा पोस्ट पुलिस मीर मोहम्मद के हथ लाए करे सकी बाबा साईं हर कम पुलिस जे करण जड़ो नहीं हुंदो यो तो मां बुधो ही नहीं रमू दादा मां कोशिश कंदो आहियां त हर कम कानून जे दायरे में कयां
हाँ शेर खैर ताहे छाजी मुबारकबाद थोड़ी छा मीर मोहम्मद आजाद थियो गाड़ी हाँ 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 मां समझियुस चा रमजान शेर के सलाम आए लाल खान ऐं शाहू पान के आफत समझंदा हुआ पर शेर बि त शेर आहे। रहमान मूंखे तू सिर्फ एतिरो ॿुधा त पाण ॻोठ घणनि ॾींहंनि में हलंदासीं? थी सके तो सुबह जो हले हलो। तू तैयारी करे छॾ रानी। मां तैयारी करे छॾी आहे, रुगो तुझे तैयार थियण जी देर आहे। ए तू मुझे घर में बिना इजाजत? रहमान तहां के इहो ॿुधाइण आयोसि त तहां टिनि मां को बि घर खां ॿाहिरि कदम न रखंदो, न त मुफ़्त में मारिजी ईंदव। मुंह मथां हुकुम हलाइण वारो तूं केरु आहीं? इहो तोखे चाचो सोबत पाण ॿुधाईंदो। ऐं ॿी ॻाल्हि रहमान कन खोले ॿुधी छॾ। चाचे सोबत चयो थी त नवाब खान खे फोन करे चओ त असांजे ॻोठ मथां कड़ो ख़तम करे, न त मां को सोबत फ़कीर जो नौकर आहियां छा? सोबत फ़कीर वटि बि नंबर आहे नवाब खान जो, पाण फोन छो नथो करेसि? जेकॾहिं तो फोन करे नवाब खान खे न चयो ऐं ॻोठ मथां कड़ो ख़तम न थियो न, सुबुह जो नज़ीरा सां गॾु तहां टिन्हिनि जा लाश बि नवाब खान खे तोहफ़े में मिलंदा। मुराद केॾां वई हुई? हाजी बाबा राव ताकरे वियो। छो केर त हुयो न? मोमल तो लाइ ख़ुशी जी ख़बर आंदी अथम मीर मोहम्मद लाल खान खां आज़ाद थी पहुचण वारो आहे। मुराद मीर मंदे पहुचण वारो आहे? हाँ मोमल, इहा तुंहिंजे भाइरनि जी भलाई अथसि जो लाल खान खां आज़ाद करायो अथसि। पर तूं ख़ुशि थियण बदिरां ॾुखरी छो थी वई आहीं? मीरमन जे अचण खां पोइ 4 ॻाल्हियूं तोसां करे पंहिंजो रूह विंदराईंदी हुयसि, पोइ इहो ज़हनी सुकून बि कसजी वेंदो। मोमल मीर मोहम्मद मासूम माण्हू आहे, तोखे हुनजी ख़ुशियुनि जो बि ख़्यालु रखणु घुरिजे। मुराद मां पंहिंजे दिलि खे ॾाढो सम्झायां थी, पर सब्र ज़हर पीअंदे पीअंदे मां थकिजी पवंदसि। कोशिशि त ॾाढी थी कयां त मुंहिंजी ज़बान बंदि रहे, पर मां केतिरो ख़ामोश रही सघंदसि। मोमल मुंहिंजो वाइदो आहे, अॼु खां पोइ मां तुंहिंजी हर ख़ुशी जो ख़्यालु रखंदुसि। शेर तू हर ॾुखे वक़्त में मुझे कम आयो, पर मूंखे अफ़सोस इहो आहे त मां तुंहिंजे कम न अची। साईं नवाब खान ॿियूं ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते, मूं मीर मोहम्मद खे छॾाए पंहिंजो वाइदो पूरो कयो आहे। हाणे तव्हां पंहिंजे ज़बान ते पाणी ॾियो। ज़रूरु मुड़साणी ज़बान कई आहे, जे तूं हिते रहीं त असांखे ख़ुशी थींदी, जे ॻोठ वञी त बि राज़ जो राणो आहे। नज़ीरा सुभाणे कंहिं बि हालत में आज़ाद थी वेंदी। नवाब खान ख़ाली हथे मां बि कोन वेंदुसि, नज़ीरा खे पहुचाए पंहिंजे वारसनि वटि पोइ तव्हां वेंदुसि। बाबा साईं, बाबा साईं, बाबा साईं, बाबा साईं। छा थियो आहे सुमर? एॾियूं रड़ियूं छो थो करीं? बाबा साईं वारो कयो, चाचो रमज़ान, अदी रानी ऐं रहमान मुश्किल में अची विया आहिनि। बाबा थियो छा आहे? जल्दी ॻाल्हि कर न। साईं असां ऐं राणा खान वारा सभु गॾिजी सोबत फ़कीर जे ॻोठा पहिरियों पिया था ॾियूं। साईं सोबत फ़कीर वारे भाइटे फोन करे तव्हां लाइ न्यापो ॾिनो आहे। छा चयो अथई? साईं इहो चयो अथई त सुभाणे सुबुह ताईं ॻोठ तां कड़ो ख़तमु न थियो त तव्हांखे नज़ीरा सां गॾु रानी ऐं रहमान जा लाश मिलंदा। समझी वियुमि सुमर, समझी वियुमि त सोबत छा थो करणु चाहे। तूं हुनखे फोन करे ॿुधाए छॾीसि त सुभाणे सुबुह ताईं ॻोठ जो कड़ो ख़तमु थी वेंदो, ऐं जे राति विच में नज़ीरा रहमान ऐं राणीअ खे ईज़ा बि आयो त चई छॾिजांसि त सोबत ते सॼे ॻोठ ते बिल्डोज़र घुमाए छॾींदुसि। वञ सुमर। जी बाबा साईं। मीर मोहम्मद आयो छा? हाजी बाबा मीर मोहम्मद चयो त पहिरियां मां पंहिंजे कुंवार सां मिलंदुसि, पोइ मां साथ सां। कुंवार हाणे मां अची वियो आहे न, पोइ तो रोअण जहिड़ो बूथ छो कयो आहे? अञा मुंहिंजो ॾुख थी जा। मूंखे ॾुख कोन्हे को, मूंखे ॾुख उन वक़्तु न पियो थिए जंहिं वक़्तु मां तोसां शादी कयां पई। हाणे ॾुख छो थींदो? पक पोइ मुराद ने तोखे कुझु चयो आहे, अचे त मां बाठा थो हणांसि। बाठा 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 हर कंहिं लाइ तूं बाठा तयारु करे वेठो आहीं। मां त तुंहिंजे फाथी आहियां। नांग खाधो मुंहिंजे भाइरनि खे जो मूंखे तो जहिड़ो मुड़ुसु ॾिननि। या इर्ती पिर्ती छो थी करीं? असां कुंदड़ पुट आहियूं, असां सां इर्ती पिर्ती न करे। इहो वरी मुराद जो ॼण असां खां भलो आहे। हा मुराद तोखां भलो आहे, नौकरी सही, पर मर्द आहे मर्द।
बाकी मां माया हां ई दाढ़ी कौन दी सी माट करे वे दाढ़ी अजा मूंखे पानी में न कढ उथ मां चां दे उथ मां चां पई मां साथ दे वने निकर वना ना चौथी दिन दिखा यार आते दे जाए न चाचा वञा तो सोबत फ़कीर ॾे ॾिसां तो हू केतिरो बदमाश आहे कीअं तो असांखे पंहिंजे घर में क़ैद रखे। रहमान मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए अॼु ॾींहं ताईं जेके जज़्बाती तूं फ़ैसिला कया उन्हनि मां को फ़ाइदो मिलियो अथई? बाबा रहमान कोन मुड़ंदो खामखा पाण खे ॾिठो न कर। छा असां पंहिंजे ई घर में कैद बणिया वेठा हुजूं? ही घर तो जा ही घर तो ठारायो या तो खरीद कयो या तू वरी हिन ॻोठ जो मालिक आहीं? रहमान पुट इहो अॼोको ॾींहुं अचिणो हुयो इन जे करे मां तोखे बार बार चवंदो रहियोसि त असांजो हिते रहणु ठीकु न आहे। तूं सोच त हिन ॻोठ में रहण सां असांखे केतिरी क़ीमत अदा करणी पई आहे। चाचा रमज़ान गुज़िरियल वक़्त खे यादि न कर मूं तोखे चयो न हाणे पंहिंजे ॻोठ हली रहंदासीं। उहो बि तॾहिं न जॾहिं ज़िंदा रहंदासीं। हाँ रहमान इहो सॼो नज़ीरा जो मसइलो आहे सोबत फ़कीर कुझु बि करे सघे थो। रहमान तू घर खां ॿाहिरि न वेंदे हरू भरू मौत जे मुंहं में थो वञी त पोइ ॿाहिरि हथियारनि सां असांजे मथां माण्हू छो बीहारिया अथई? हा रहमान इहो सभु नज़ीरा जे करे थियो आहे सोबत इन मामले में कुझु बि करे सघे थो। हिन महिल हू मस्त हाथीअ जा मछरल आहे या ज़ख़्मी जानवर जा छितो थियल आहे जेको वेझो ईंदुसि हुन सां ज़रूरु विढ़ंदो। सोबत फ़कीर खे ॾिस त मां अॼु कहिड़ी सज़ा थो ॾियां। काॾे वेंदे हां वे ते असांखे जीअण बि गॾा ऐं मरण बि गॾा तू काॾे थो वञे असांखे छॾे वे। हाँ मिठल देख मेरा तुलो जवाब नवाब खान यो कड़ो खत्म करो दो या तेज दमादम मस्त कलंदर। चाचा कड़ो बि टुटंदो सुबुह जो धमाल पे लगंदी। सिद्धी गाल कर मिठल नवाब खान कड़ो खत्म करा थे या घुमाया फोन रातों रात हमारा अची वेंदा कड़ो भी खत्म कराईंदा इन नवाब बड़े के ओता के जरा खंबियो खयो भी वेंदई। चाचा नवाब खान में इनकार करण जो दम ही कोने सुबह असां कड़ो खत्म करे छॾींदो। तू नज़ीरा खे वठी निकिरी वञ बाक़ी रहमान सां ॿ पाणी मां पाण कंदुसि। मिठल ॿी ॻाल्हि ॿुधी छॾ जीअं असांजे ॻोठ मां निकिरा त तोखे सभु खां पहिरियों कमु करिणो आहे त रहमान ज़ाल ऐं हुनजो सहरो हुयो मंटो इन्हनि खे ज़िंदह न छॾिजां। ये ज़िंदा रहिया न त पोइ या नज़ीरा बि वेंदी तूं बि मरंदे ऐं आउं बि मरंदुसि। चाचा सोबत दुआ कर घणा ॾींहं रहमान लय कई हाणे घरां ॿाहिरि निकिरी त ॾेखारे अलाए घणा भेरा तो असांखे झलियो आहे चाचा न त रहमान कहिड़ी मुंडी आहे असांजे ॻोठ में रही ऐं असां सां थो विढ़े। मिठल मुंहिंजो नालो सोबत फ़कीर अथई फ़कीर त फंद न त पोइ गंद जो गंद दुश्मन खे फ़िलहाल त आसमान ते चाढ़े उते ई हथ कढ अहिड़ो त किरंदो अची जे बचण ई मुश्किल थी पवंदुसि। समझियुमि चाचा समझियुमि वारस जे पलान में रहमान जो खानदान खत्म करणो आहे न। ॿियो बाक़ी तुंहिंजे पीउ मारियो अथसि छा? अरे माण्हू त कारनि जा लाश वापसि कंदा न एॾो वॾो मुआंडो थी आई जे वारस लाश ई नथो मोटाए ॾे छो? पर चाचा रहमान तव्हांजे साम्हूं हुनखे माफ़ कयो पर पोइ बि हुनखे मारे छॾी। मिठल वारस जी ग़लती हुई जे रहमान सां दोस्ती रखी नांग जहिड़े माण्हूअ सां ऐं नांग वात ॻाढ़ो छोरो आहे। चाचा अहिड़े माण्हूअ जे लाइ मौत नंढी सज़ा आहे मूं हुन जे लाइ ॿी सज़ा सोची आहे जेको कमु तो वारस खे न करणु ॾिनो हो न उहो कमु हाणे मां पाण कंदुसि। तोखे मोकल आहे
भले करे चर्चा जो दुश्मन इतनी जगह ते आए ना वो लिया चाचो काशीरे आसाद वाला शहर बनियो जा लाल खान जी तरफ का नमीर मोहम्मद नवाब खान थाने ते वियो छो मासा रे पुलिस उठी वे जा न बाबा सूबेदार सां मिलण वियो उन में को कम होस खबर आ मासा पुलिस के जी लालू की टिकटिकी ते चाड़े दो टिकटिकी ते मासा केड़ी माल मोटंदो हल त पाण घर हल खबर ना है नवाब खान केडी मल अचे मुखे मुमल सां मिलणो आहे मां घर की हला मुते कुआर कावड़ी थिया मारे थी छो मीर मोहम्मद चौथी तो के कुआर मारे तो तुझो ख्याल रखंदी आ ओ ताके ना हाने भाई नी मुराद ले करे मारे थी तो के बुधायो ना सुमर मुराद जो छा मसलो न को मसलो ही ना है भाऊ मीर मोहम्मद बादशाह मानो ता खबर आ ना सुमर जेका गाल आहे न बुधा घबराई छा लाए तो शेर भा को मसलो ही ना है मीर मोहम्मद जी तो ता खबर आ ना मलंग मानो आए छाजो मलंग केड़ा मुके कंटा कोलाबा पातल ना असा कुंदर पुटन के वरी मलंग तो चई बस तू असा जो भलो यार नहीं हाने तू असा जे घर ईंदे मेरी मां ताए घर ईंदी बस मीर मोहम्मद मुखे तू बुधा जेका गाल आहे बाऊ शेर तू कुआर के नी मुराद लेके टिकटिकी दे चाड़ी असा ता एटी पिटियो ता कन उठ त हली पहिरियां तुंहिंजी कुंवार खे था सम्झाए मूंखे अचणी कोन ॾींदी मां हिते वेठो आहियां तूं वञी सम्झाईंसि ठीकु आहे मां वञी सम्झायांसि थो दादा जी भी मां भला तो जे कुआर को पुट को जे न मूंखे बचाए ॾे न साईं न हा अच हलिया दरवेश रुपया जूं ॻाल्हियूं मूंखे सम्झ में न आहे तोखे सम्झ में ईंदियूं बि कोन वाह गुलबहार यो शाहू भी ट्रैक्टर जड़ो मुर्स थी सजी मेह पियदो थोर जडी ताकत अथस एड़े माण्हू के डांटो हण वडी गाला अबा मेरा अब तू मैं कोन कया है अमाने मेह के दुही दिठुम पक वडी दुही हुई हथन सा दुही दिठुम हथन में सूर पजियो पोए समझम त मालिक केड़े आज़ार सबब ने के विकड़ियो वो पैसा मोटाया नहीं न बी में जो सौदो कयो थम सुबह जो दुही काहे हितस गुलबहार के भी तो पालड़ो आ न छा याद कंदो बेटाए जे मेले ता बिल खणाइंदो सास ढवते खीर पियारे दूध मखण खराइदो मास ऐ बबिड़ा दा बकर खराए पो हिन के मलाखड़े में लाइदुस चाचा मेरा ब मुखे जिन इए पाली त मलाखड़े मा इए खाली केर न मोटंदी मलाखड़े मा संगे लिंगे मल मोटी वने त चजाए उस्ताद अंबशीदी यारो अंगई कोने डाडे उस्ताद जी दुआ सा केंजी जंग चट त केंजी संदरे सा सट दी जेल बने छनी सास सिज लहण वारो अची थियो आ अन्या शेर कोन मोटियो आ अदी शेर नजीरा वाले मसले के हल करे पोइंदो मुखे तेने मर्द ते हैरत थी अचे अलाए छो वत तो परवा पापा नी कीचे में वजनो